शहबाज शरीफ 201 वोट खणी मुल्क जो 33 वज़ीर आज़म चूंडिजी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार उमर अयूब खे 92 वोट मिलिया। क़ौमी असेंबली में वोटिंग दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां ऐवान अंदर गोड़ एहतजाज। स्पीकर जी डाई साडो नारेबाज़ी। शहबाज शरीफ पंहिंजे ख़िताब में चयो त असां वटि ॿ रस्ता हुआ, या सियासत बचायूं या वरी मुल्क, पर असां मुल्क जी ॿुॾंदड़ ॿेड़ीअ खे किनारे ते आंदो। क़ौम उहो ॾींहुं बि ॾिठो जॾहिं 9 मई ते क़ौमी इदारनि ते हमला कया विया। हिक जथे मुल्क खे नुक़सान पहुचायो। IMF खे पाकिस्तान जी मदद खां रोकण जो चयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते आसिफ ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो, पर मुल्क ख़िलाफ़ का बि ॻाल्हि न कई। तकलीफ़ुनि बावजूद नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि मुल्क ख़िलाफ़ का साज़िश न कई। महंगाई में भी कमी आएगी और रोजगार भी बढ़ेगा, तरक्की होगी, मुल्क खुशहाल होगा, कर्जों से आहिस्ता आहिस्ता निजात मिलती जाएगी। और इसके लिए मैं और मेरे साथी अपनी जानें लड़ा देंगे। गुम थियल माण्हू जो मसलो हल करण बिना बलोचिस्तान जे ज़ख़्मनि ते मुरहम नथो रखी सघिजे। 2030 ताईं ट्वीट जी रुकनियत असांजो हदफ़ आहे। पॾेही पॉलिसी में कंहिं बि करप्ट गेम जो हिसो न थींदासीं। चीन ऐं UAE समेत समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापा मज़बूत कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त हेल ताईं 80,000 अरब रुपया कर्ज़ वठी चुका आहियूं। गॾिजी पाकिस्तान खे अज़ीम रियासत बणाईंदासीं। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वेंदो। शागिर्दनि ऐं शागिर्दाणी खे पढ़े वञी तालीम हासिल करण लाइ वज़ीफ़ो ॾींदासीं। बिजली ऐं टैक्स चोरी खे ख़त्म कंदासीं। ज़राअत ऐं तालीम में बहितरी आणे इलाज जूं बहितरीन सहूलतूं ॾींदासीं। सूबनि सां गॾिजी एक्सपोर्ट खे हथी ॾेई नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा कंदासीं। औरतुनि खे मर्दनि जे बराबरि पघारूं ॾिनियूं वेंदियूं। बिजली चोरी रोकण लाइ आउं ख़ुदि निगरानी कंदुसि। 5 लख शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे IT जे जदीद तरबियत ॾींदासीं। बैंकुनि खे नौजवान खे रोज़गार लाइ कर्ज़ ॾियण जो पाबंद बणायो वेंदो। कारोबार करण लाइ वीज़ा एंट्री खे फ्री कयो वेंदो। भाण कंपनियुनि बदिरां आबादगारनि खे सब्सिडी ॾींदासीं। चीनी सदर ऐं चीनी वज़ीर आज़म पारां शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म चूंडजण ते वाधायूं। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन खे समूरनि शोबनि में सहकार वधाइणु घुर्जे। उमेद आहे त पाकिस्तान वधीक कामयाबियूं हासिल करण में कामयाब थी वेंदो। शहबाज शरीफ पाकिस्तान लाइ ख़ुशख़बरी आहे। अवामी ख़िदमत जो दौर ॿीहर शुरू थींदो। पार्लियामेंट हाउस पहुचण ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त शहबाज शरीफ जो वज़ीर आज़म थियणु पाकिस्तान लाइ ख़ुशख़बरी आहे। तरक़ीअ जो सफ़र जेको 2018 में रोकियो वियो उहो ॿीहर शुरू थींदो। शहबाज शरीफ पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचायो। हाणे हू मईशत खे मुस्तहकम कंदो। शहबाज शरीफ जे अचण सां नौजवाननि जे रोज़गार, कारोबार ऐं तरक़ीअ जो दौर शुरू थींदो। सिंध के शहरी और देही इलाकों के लोगों के लिए लोकल गवर्नमेंट सिस्टम में अगर मजीद इस्लाहात की जरूरत होगी तो हम खुद करेंगे। और मुत्तहिदा कौमी मूवमेंट जो कि एक रखती है स्टेट सूबा सिंध के अंदर, उनसे भी बात करेंगे। जो सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मेंबरान हैं उनसे भी बात करेंगे। और हम जमात इस्लामी के मेंबर से भी बात करेंगे। ये पावर सारा सूबा असेंबली सिंध का है। पीपल्स पार्टी सेनेट जो 2 सीटूं खटींदी। सिंध असेंबली में नून लीग जो हिकु बि उम्मीदवार नाहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त PP सैफुल्लाह धारे जो ऐं असलम अबड़ो खे सेनेट लाइ नामज़द कयो आहे। वकार मेहदी ऐं आजिज़ धामरा कोरन उम्मीदवार हूंदा। सिंध में बाइख्तियार लोकल गवर्नमेंट मौजूदु आहे। इसराइल जा गज़ा ते हमला जारी। बमबारीअ सबबि वधीक 43 फ़लस्तीनी शहीद। 180 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली घरनि ऐं पनाहगीर कैंपुनि खे निशानो बणायो वियो। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि दीर अल-बला ऐं जबालिया में बमबारीअ सबबि 17 माण्हू शहीद, केतिराई ज़ख़्मी। रफ़ा में बेघर फ़लस्तीन ते हमले में 11 माण्हू शहीद। उत्तर गज़ा में हमले दौरान 10 ॼणा शहीद ऐं बेत हुनून में 3 माण्हू शहीद थी विया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 30,320 थी वियो। 71,533 खां वधीक ज़ख़्मी थी